जो तव्हां हिम्मत अफ़ज़ाईअ लाइ असांखे घणा ई कमेंट्स मोकिलिया। दीपा वज़ीराणी, अनिल मूलचंदानी, एहसान किरियो, जगदीश लछानी, मनोहर पमनाणी, एस चंदानी, राजकुमार कृष्णानी, रवि पोपटानी, रीटाबेन शाह, देव दादलानी, श्याम जेसराणी, सुजाता प्रधान, करण बंबानी, रूपचंद बागवानी, सिंधु प्रेम ट्रस्ट जा प्रेसिडेंट रमेश धनवानी ऐं ख़ासि करे उन्हनि सभिनी दानवीरनि जा जेके हिन लॉकडाउन वक़्तु ग़रीबनि जी मदद करे रहिया आहिनि। उन्हनि में ख़ासि गांधीधाम में प्रेरणा ॾींदड़ दर्शन भाई ईसराणीअ, जिन गांधीधाम में पंहिंजे माता पिता जी यादि में झूलेलाल मंदरनि में वॾा हाल ठहिराया आहिनि। जय झूलेलाल, मां दीप चेतनानी, तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। देश जे घणो करे हर इस्पताल में मरीज़ पहुची रहिया आहिनि। देश जा हर डॉक्टर कोरोना वायरस जे माण्हुनि जो बचाव करे रहिया आहिनि। कोरोना वायरस जे बारे में स्वास्थ्य मंत्रालय जे द्वारा सुबुह जो 8 बजे जे हिसाब सां भारत में कोरोना वायरस जा हाणे ताईं 13,387 मामला साम्हूं आयल आहिनि। इन मां 1749 माण्हू ठीक थी विया आहिनि ऐं 437 जी मौत थी वई आहे। 11,201 मरीज़नि जा इलाज जारी आहिनि। आरोग्य सेतु ऐप डाउनलोड करण में कच्छ जिलो राज्य भर में अग्रसर। सिविल डिफेंस में 101 स्वयं सेवक बणिया तंत्र जा सहयोगी। देश में कोरोना जा मरीज़ ॿीणे थियण जो दर घटियो। अर्थव्यवस्था लाइ RBI जूं राहतूं जारियूं। शेयर बाज़ार में तेज़ीअ जो संचार। सेंसेक्स 986 पॉइंट वधियो। हाल ही में 2 किताब शाया थिया आहिनि। राखो राखणहार, श्री झूलेलाल भगवान जी अमर जीवन लीला ऐं ॿियो सिंधु सरिता पार्ट 1। लेखक प्रोफेसर रमेश लोहाणा रुगवाणी। अॼुकल्ह हिकु सिंधी गीत भगवंती नावाणीअ जो ॻायल ऐं परसराम ज़िया जो लिखियल वायरल थी रहियो आहे। उहो माण्हू जेको आहे टपाली घोट जो खत ॾेखार। दिल गुरी तोखे खर्ची ॾींदस, मन गुरी तोखे खर्ची ॾींदस, वठ रुपयो कलदार टपाली। टपाली टपाली घोट जो खत ॾेखार, टपाली घोट जो खत ॾेखार। लगी हुई तो कल पवेई, दर्द हर लाए दर्द थी, विसरी वही घर बार। टपाली 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 घोट जो खत ॾेखार, टपाली घोट जो खत ॾेखार। दिल गुरी तोखे खर्ची ॾींदस, मन गुरी तोखे खर्ची ॾींदस, वठ रुपयो कलदार। टपाली टपाली। घर में रहो, सुरक्षित रहो ऐं स्वस्थ रहो।